एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सेराणी भरिसां ॿिनि पुरोहितनि जे घरनि खे बाहि लॻी वई। ॻोठ अज़ीम शाह ऐं शाह मोहम्मद ऐं मंठार शाह जे घरनि खे बाहि लॻी। ॿिन्ही पुरोहितनि जा घर मुकमल तौर सड़ी रख थी विया। घरनि जा मालिक खुले आसमान हेठि वेठल आहिनि। वस वारनि खे वाहुर जी अपील कई पई वञे। सेराणी भरिसां ॿिनि पुरोहितनि जे घरनि खे बाहि लॻी। ॻोठ अज़ीम शाह में शाह मोहम्मद ऐं मंठार शाह जे घरनि खे बाहि लॻी। ॿिन्ही पुरोहितनि जा घर मुकमल तौर सड़ी रख थी विया। घरनि जा मालिक खुले आसमान हेठि वेठल आहिनि। बस वारनि खे वाहुर जी अपील कई पई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सेराणी भरिसां ॿिनि पुरोहितनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। ॻोठ अज़ीम शाह में शाह मोहम्मद ऐं मंठार शाह जे घरनि खे बाहि लॻी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सेराणी भरिसां ॿिनि पुरोहितनि जे घरनि खे बाहि लॻी वई। ॻोठ अज़ीम शाह में शाह मोहम्मद ऐं मंठार शाह जे घरनि खे बाहि लॻी। ॿिन्ही पुरोहितनि जा घर मुकमल तौर ते सड़ी रख थी विया। घरनि जा मालिक खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, जिन वस वारनि खे वाहुर जी अपील कई आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। सेराणी भरिसां ॿिनि पुरोहितनि जे घरनि खे बाहि लॻी वई। ॻोठ अज़ीम शाह में शाह मोहम्मद ऐं मंठार शाह जे घरनि खे बाहि लॻी वई। ॿिन्ही पुरोहितनि जा घर मुकमल तौर ते सड़ी रख थी विया। घरनि जा मालिक खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि, वस वारनि खे वाहुर जी अपील कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मोहम्मद बख्श मेंदरो खां। जी मोहम्मद बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि बाहि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। सियान जे शहर जे भरिसां ॻोठ अज़ीम शाह में अचानक ओचितो बाहि लॻी वई, जंहिंमें मंठार शाह ऐं शाह मोहम्मद शाह जा घर मुकमल सड़ी रख थी विया। जॾहिं त ॻोठाणा बे यारो मददगार हींअर हिन वक़्तु खुले आसमान हेठि वेठल आहिनि। इतला मुताबिक़ त फायर ब्रिगेड गाॾी बदीन खां सियानी तरफ़ निकिरी आहे, जेका अनक़रीब बाहि ते कंट्रोल करण लाइ पहुचण वारी आहे। ऐं ॿिए तरफ़ ॻोठाणनि ऐं संदसि भर पासे जे रहवासियुनि वॾी मुस्तैदी करी जदोजहद करे ॿिए ॻोठ जे घरनि खे वधीक नुक़सानु थियण खां बचाए वरितो ऐं घरनि जा मुतासिर जेके हिन वक़्तु सख़्तु परेशानी। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी मोहम्मद बख्श अपडेट करण जे लाइ।